सामूंडी तूफ़ान बिपरजॉय जो सिंध सां टकराइण वारो ख़तरो टरी वियो। तूफ़ान जी शिदत कमज़ोर थी वई। तूफ़ान कराची खां 225, ठटे खां 165 ऐं केटी बंदर खां 125 किलोमीटर परे आहे। NDMA मूजिबि तूफ़ान सबबि उत्तर ओभर अरबी समुंड में छोलियूं 10 खां 15 फुट बुलंद थी सघनि थियूं। केटी बंदर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में छोलियूं 6 खां 8 फुट बुलंद थी सघनि थियूं। अॼु शाम तूफ़ान घटिजी डिप्रेशन में तब्दील थी वेंदो। तूफ़ान जो ख़तरो टरण खां पोइ केटी बंदर में ज़िंदगी मामूल ते अचणु शुरू थी वई। लॾ पलाण करे वियल मुहाणनि ऐं मक़ामी माण्हुनि जी वापसी। बरसातुनि खां पोइ रस्ता बंदि थियण सबबि माण्हुनि जी अच वञ में ॾुखियाइयूं। सामूंडी तूफ़ान बिपरजॉय जो भारतीय गुजरात जी सामूंडी इलाइक़नि में लैंडफॉल मुकमल थी वियो। तूफ़ान गुजरात में तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में बजणा फ़ौत, केतिराई ज़ख़्मी। तेज़ हवाउनि सबबि केतिरनि ई घरनि जूं छितियूं उॾामी वियूं। केतिरा ई पोल किरी पिया। भारतीय सामूंडी पट्टी वारनि इलाइक़नि में तेज़ बरसात जो सिलसिलो बि जारी। भारतीय मौसमियात खाते मूजिबि तूफ़ान सबबि राजस्थान में अॼु शदीद बरसात जो इम्कान। सामूंडी तूफ़ान जा असर सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां बरसात। हैदराबाद, बदीन, उमरकोट, थरपारकर, मीरपुर ख़ास, मटियारी, टंडो लैयार, सांगड़, टंडो मोहम्मद खान, जामशोरो ज़िलनि जे नंढनि वॾनि शहरनि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात। मिठी, ॾीपलो, छाछरो, कलोई समेत थरपारकर ज़िले में तूफ़ानी हवाउनि सां बरसात सबबि रहवासियुनि जो साहु मुठ में अची वियो। केटी बंदर, खारोछाण, ॻाढ़ो, जोहू, दांधारी, बघाण, घोड़ाबारी में बरसात। केतिरा ई सामूंडी ॻोठ पाणी हेठि अची विया। सामूंडी हिफ़ाज़ती बंदनि ते दबाव बरक़रार। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में अॼु तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां बरसात जो इम्कान आहे। 17 जून ताईं ठटे, सिजावल, बदीन, थरपारकर, मीरपुर ख़ास ऐं उमरकोट में बरसात जो इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि इस्लामाबाद में तरक़ियाती मनसूबनि बाबति इजलास। वज़ीर आज़म जो चवणु आहे त तरक़ियाती मनसूबनि में कंहिं बि क़िस्म जी देरि बर्दाश्त न कई वेंदी ऐं नई मनसूबनि जे मयार ते का सौदेबाज़ी कई वेंदी। आलमी बैंक जे वफ़द जी इतलात ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांज़िट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सां मुलाक़ात। येलो लाइन BRT प्रोजेक्ट जे मसइलनि ऐं उन्हनि जे हल बाबति ॻाल्हियूं। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त ट्रांसपोर्ट बाबति लाॻापियल अवामी मनसूबनि खे जल्द मुकमल करणु चाहियूं था। BRT मनसूबा सॼे सूबे में शुरू कया वञनि त जीअं अवाम खे बहितर, सस्ती ऐं आरामदेह सफ़री सहूलियतूं मिली सघनि। सिंध जे समूरनि ज़िलनि जो अवाम पीपुल्स बस जहिड़ी सर्विस शुरू करण जो चई रहियो आहे। हाफिज़ रहमान साहब से, PTI के दोस्तों से और बाकी MQ के दोस्तों से गुजारिश करूँगा कि आइए बैठकर कराची शहर के मसाइल को हल करने के लिए साथ मिलकर चलें और जो नफरतें, जो दूरियां पैदा करने की कोशिश बाजू में शहर के लोगों के दरमियान की गई है, उसको नाकाम बनाएं। सूबाई वज़ीर सईद गनी जी हाफ़िज़ नईम रहमान के शहर की बेहतरी लाइ गॾु हलण जी आछ। मुर्तज़ा वहाब मेयर ऐं सलमान मुराद डिप्टी मेयर चूंडिजी वियो आहे। कराची जे अवाम पीपुल्स पार्टी ते एतमाद जो इज़हार कयो आहे। अवाम जे एतमाद ते पूरो लहंदे समूरा मसइला हल कया वेंदा। असां कराची में सभिनी खे गॾु खणी हलंदासीं। जमायत इस्लामी कराची जो अमीर कूड़ ॻाल्हाए थो। PTI जा मेंबर अगवा करण वारो इल्ज़ाम कूड़ो आहे। 20 ॾींहं अॻु PTI जमायत इस्लामी जी हिमायत जो ऐलान कयो। शहर खे तक़सीम करण वारे अमल में जमायत इस्लामी खे शामिल थियणु न घुरिजे। सूबाई वज़ीर सईद गनी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। सिंध हुकूमत जो इतलात ताईं पहुच वारे कानून ते समूरनि खातनि खे अमल दरामद जो हुकुम। चीफ सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद सुहेल राजपूत जी सदारत हेठि इजलास। मुख़्तलिफ़ खातनि तरफ़ां कानून ते अमल न करण ते चीफ सेक्रेटरी नाराज़ थी वियो। डॉक्टर मोहम्मद सुहेल राजपूत जो चवणु आहे त समूरनि खातनि में हिकु हिकु पब्लिक इंफॉर्मेशन ऑफिसर मुक़ररु कयो वञे। इंफॉर्मेशन कमीशन जी कारकर्दगी खे सूबाई काबीना जे इजलास में रखियो वञे। खातो ॼाण जी फरहमी नथो करे त लाॻापियल ऑफिसर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। चीफ सेक्रेटरी के चीफ इंफॉर्मेशन कमिश्नर के हिदायत।
जैकबाबाद में सदर थाने जे अदबका पुल वटि हथियारबंदनि जो हमलो, जदीद हथियारनि सां फायरिंग, पुलिस एहलकार समेत 3 ॼणा मारिजी विया, 2 वाटड़ू ज़ख़्मी। मारिजी वियलनि में पुलिस एहलकार ग़ुलाम मुस्तफ़ा टालाणी, संदसि भाउ ग़ुलाम कादिर ऐं अमानुल्लाह टालाणी शामिल। पुलिस मूजिबि वाक़ियो पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे। वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो ऐं नई का गिरफ़्तारी अमल में अची सघी। नौशर फिरोज़ की अदालत में ज़मानत रद्द थियण ते 3 जवाबदार फरार थी विया। जवाबदारनि शाहनवाज़, तालिब कलोड़ो ऐं अली गौहर रिंद ते चोरी जो केस दाख़िल हो। जवाबदार कची ज़मानत ते हुआ, पकी ज़मानत लाइ अदालत पहुता। एडिशनल सेशन जज जी अदालत जवाबदारनि जी कची ज़मानत रद्द करे छॾी। सेंट्रल जेल सखर जो फरार थी वियल सज़ा याफ़्ता कैदी कादिर बख्श उर्फ बाबू संघड़ ॿीहर गिरफ़्तार न थियो। डिप्टी सुप्रींटेंडेंट खां पोइ कैदी जे जवाबदार भाउ अख्तर संघड़ जो नालो बि केस मां ख़ारिज करे छॾियो। सिंध हाई कोर्ट 5 जवाबदार पुलिस एहलकारनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। खैरपुर में शाह लतीफ़ थाणे जे अध भुरगड़ी पाड़े में गोली लगने सबब नौजवान फौत। वारसन मूजिब नौजवान सद्दाम महेसर घर में तफ़ाक़ी गोली लगने सबब फौत थियो आहे। पुलिस मूजिब वाक़े जी जांच हलंदड़ आहे। जांच बाद हक़ीक़त जी ख़बर पवंदी। सेवण भरिसां नींगर लालबाग अड़ल वाह में बुॾी वियो। वाह में बुॾी वियल नींगर इलाही बख़्श टालपुर जे लाश जी मक़ामी टोबनि ज़रिए ॻोल्हा जारी। शाहपुर चाकर में शर बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो, 11 ॼणा ज़ख़्मी, 5 ॼणनि जी हालत गणतीअ जोगी ॿुधाई पई वञे। पीर जो ॻोठ भरिसां ॻोठ नज़र मोहम्मद माली में ज़मीन जी मालिकी तां सहता बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो, लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबब 10 ॼणा ज़ख़्मी। जैकबाबाद वेझो टेप हलाइण जे मामले तां बुघिया बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो, 4 ॼणा ज़ख़्मी, इस्पताल मुंतक़िल। करमपुर भरिसां ॻोठ शाहल ख़ान बिजराणी में मीराणी बिरादरी में झेड़ो, 3 ॼणा ज़ख़्मी, इस्पताल मुंतक़िल। ऐं लाड़काणे जे ॻोठ खैरपुर जूसोवासी नौजवान पुरस्कार नमूने गुम। वारसन पारां ॻोल्हा बावजूदि नौजवान अली मोहम्मद मुग़ेरी जो पतो न पइजी सघियो। नौजवान जो वालिद मोहम्मद अयूब मुग़ेरी मेहड़ प्रेस क्लब पहुची वियो। वसवारनि खे नौजवान जी ॻोल्हा में मदद जी अपील।